नाज़िन खैरपुर में सिंधी अदबी संगत ऐं आर्ट्स काउंसिल पारां मुशाइरो कोठायो वियो, जॾहिं त किताबी मेलो बि लॻायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे शकील जावरी। सिंधी अदबी संगत ऐं खैरपुर आर्ट काउंसिल पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कॉन्फ्रेंस किताब मेलो ऐं मुशाइरो आर्ट्स काउंसिल खैरपुर में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें लेखकनि, अदीबनि, शाइरनि ऐं ॾात धणियुनि क़ौमी ॿोली ऐं किताबनि जी अहमियत खे उजागर कयो। उन हवाले सां अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अदबी संगत जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त अहिड़ा मेला, अहिड़ा जेके ॾींहं आहिनि उहे सजाया वञनि। त असांजी इहा कोशिशि आहे त अॼोके ॾींहं खे असां वधि खां वधि उहेड़ियूं एक्टिविटीज़ कयूं, जीअं अॼु असां मुशाइरो तरतीब ॾिनो आहे, किताबी मेलो लॻल आहे, या असां जेके ॿियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि अॼोके ॾींहं ते जारी रहंदियूं। पूरी सिंध में सिंधी अदबी संगत जे हवाले सां इहे तकरीबूं जारी आहिनि। असांजो पैगाम इहो ई आहे, असांजी पैगाम मोहबत आहे ऐं असां उहो ॾियण था चाहियूं त मोहबत जेका आहे पंहिंजे किताबनि सां रखो, पंहिंजी धरती सां रखो। अॼु जस्ट ॾियां थो आर्ट काउंसिल खैरपुर वारनि खे ऐं सिंधी अदबी संगत शाख खैरपुर वारनि खे, त उन्हनि एॾो ज़बरदस्त ख़ूबसूरत मंच जेको आहे अॼु ही सजायो आहे। काउंसिल जी नई चूंडियल बाडीअ जो ही पहिरियों प्रोग्राम हुयो, जेको ॿोलीअ जी मुनासिबत सां सिंधी अदबी संगत सिंध हिकिड़ो ऐलान कयो त ॿोलीअ जो ॾींहं मल्हाया वञनि ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उहे प्रोग्राम मुनक़िद कया विया। उन ई सिलसिले में खैरपुर आर्ट काउंसिल जे जेको सिंधी अदबी शोबो आहे उन जे तरफ़ां अॼु सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कॉन्फ्रेंस कोठाई वई। ॿोली जेका आहे उहो क़ौम जे बका जो मसइलो आहे ऐं क़ौमूं तॾहिं ज़िंदा रहंदियूं आहिनि जॾहिं उन ॿोलियुनि खे अहमियत ॾिनी वेंदी आहे ऐं असांजी शनाख़त, असांजी पहचान सिंधी ॿोली आहे। अॼोको जेको आर्ट्स काउंसिल तरफ़ां जेको सिंधी ॿोली जे हवाले सां क़ौमी असां प्रोग्राम थियो आहे, इहो बि हिकिड़ो आवाज़ु आहे, हिकिड़ो मैसेज आहे त क़ौम छा थी चाहे। हाणे हीअं थियणो आहे त असांखे अॻिते क़दम करिणो आहे। अंग्रेज़ी सहाफ़त, सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि जी सहाफ़त, उन मुक़ाबले में असांजे सहाफ़ी खे हाणे इबरत मां निकिरी डान पहुचणो आहे, डान मां निकिरी अक़वाम मुतहदा जी नुमाइंदगी लाइ पहुचणो आहे। ॿोली जा माहिरीन, अदीब, दानिश्वर या जेके वॾा स्टेट्समैन आहिनि, जेके रियासत जा जेके पिलर्स आहिनि, जेके ख़ुदि उहे बि आर्ग्यू था करे सघनि त कंहिं बि ॿोली खे, जेका ॿोली तव्हां वटि वाइडली ॻाल्हाई वञे थी, करोड़े माण्हू जेका ॿोली ॻाल्हाइनि था ऐं इंटरनेशनल जेका हैसियत रखे थी, उनखे पंहिंजे नेशन में, पंहिंजे मुल्क में आख़िर क़ौमियाइण सां या उनखे क़ौमी ॿोली दर्जो ॾियण सां उनखे नुक़सानु करे थो पहुचे। असां सिर्फ़ु नथा चऊं त सिंधी खे तव्हां क़ौमी ॿोली जो दर्जो, जेके बि पाकिस्तान में ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, जीअं पश्तो आहे, बलोची आहे, सराइकी आहे, पंजाबी आहे, उन्हनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। पाकिस्तान जो आइन आहे, जेकॾहिं ॾिसूं था त उन मुताबिक़ पंहिंजे सूबे में क़ौमी ॿोली आहे, पर जेको उनखे जाइज़ मक़ाम आहे उहो नथो ॾिनो वञे। भारत में बि सिंधी ॿोली खे जॾहिं क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो आहे त पंहिंजे मुल्क में छो न। अॻवाननि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण समेत किताबनि खे वधीक वक़्तु ॾियण ते ज़ोर ॾिनो। कैमरामैन महताब सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैर।